मौसमियात खाते समूरी सिंध में तूफ़ानी बरसातनि जी अॻकथी करे छॾी। मौसमियात खाते चयो आहे त कराची, ठठो, बदीन, मीरपुर ख़ास ऐं थर पार्कनि में तेज़ हवाउनि सां तूफ़ानी बरसात जो इम्कान आहे। मौसमियात खाते मूजिबि अरब समुंड में मौजूदु डिप्रेशन तूफ़ान में तब्दील थी वियो आहे ऐं तूफ़ान तोक़ते कराचीअ खां 1460 किलोमीटर जे फ़ासिले ते आहे। तूफ़ान सां गॾु 70 खां 100 किलोमीटर रफ़्तार जूं हवाऊं हली रहियूं आहिनि। तूफ़ान ईंदड़ 12 खां 16 कलाकनि में इंतहाई शिदत इख्तियार करे सघे थो। तूफ़ान ईंदड़ 12 खां 15 कलाकनि में उत्तर मग़रिब तरफ़ वधंदो ऐं तूफ़ान 16 मई जी सुबुह भारतीय रियासत गुजरात पहुचण जो इम्कान आहे। मौसमियात खाते ॿुधायो आहे त तूफ़ान जे असरनि सबबि ठठा, बदीन, मीरपुर ख़ास ऐं थर पाकर में तेज़ हवाउनि सां गॾु तूफ़ानी बरसातनि जो इम्कान आहे ऐं कराचीअ में 17 खां 20 मई जे दौरान तेज़ हवाउनि सां गॾु बरसात जो इम्कान आहे, जॾहिं त सिंध जे ज़िलनि लाड़काणू, खैरपुर, शहीद बेनज़ीराबाद में तेज़ हवाउनि सां गॾु बरसात जो इम्कान आहे। 16 खां 20 मई ताईं माण्हुनि खे ऊने समुंड में वञण खां रोकियो वियो आहे।